अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आओ आया सायरा सुमरो सब खां पहिरीं हिक नज़र हेडलाइन ते। हुकूमत 28 तरमीम आणण वारनि ख़बरुनि ते तरदीद करे छॾी। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारत चयो आहे त 28 तरमीम गौर हेठि न आहे। 28 तरमीम में कंहिं बि पैकेज ते गौर न पियो कयो वञे। क़ौमी असेंबली जे 6 ऐं पंजाब असेंबली जे 7 तकनि ते नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। लाहौर, फैसलाबाद, सरगोदा, साहिवाल, मियांवाली, मुज़फ़्फ़रगढ़ ऐं हरीपुर में वोटिंग 2792 पोलिंग स्टेशननि में 408 इंतहाई हसास करार। पंजाब में 20,000 एहलकार मुक़रर। पुलिस खे फ़ौज ऐं रेंजर्स जी मदद हासिल। हथियारनि जी निमाइश ते पाबंदी। पाकिस्तान ऐं यूरोपीय यूनियन विच में ब्रसेल्स में स्ट्रेटेजिक ॻाल्हियूं। यूरोपीय नुमाइंदे ऐं नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार पारां गॾियल तौर सदारत। पाक यूरोपीय यूनियन लाॻापनि जे समूरनि पासनि जो जाइज़ो। मुस्तक़िल शराकतदार खे मज़बूत बनाइण जे अज़म जो इज़हार। लाहौर समेत पंजाब जे केतिरनि ई ज़िलनि में फ़िज़ाई गदिलाण बरक़रार। फैसलाबाद, गुजरांवाला, मुल्तान ऐं ॿियनि शहरनि रहवासियुनि खे लाइ खुलियल फ़िज़ा में साहु खणणु मुश्किल बणिजी वियो। शहरनि खे गैर ज़रूरी तौर घरनि खां न निकिरण ऐं मास्क जे इस्तेमाल ते हिदायत। शहदादपुर वेझो हादसे में ज़ख़्मी थियल मेहरान टीवी लुंडो जे रिपोर्टर सिकंदर लतीफ़ी जो वॾो भाउ फौत। ज़ख़्मी थियल रिटायर फौजी अशरफ रिंद हैदराबाद जे अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। 4 ॾींहं अॻु शाहपुर चाकर रोड ते अणॼातल गाॾी जे टकर में अशरफ रिंद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ।